नाज़रीन, वर्कशॉप भरिसां चोटियारियूं में बाहि मुतासिरनि जी बहाली ऐं इमदाद लाइ समाजी तंज़ीम तरफ़ां चंदा मुहिम शुरू कई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था अमीर ख़ान शहर जी रिपोर्ट। जिन असां वक्त मौजूद आहियूं चोटियारियूं डैम ते मौजूद आहियूं। उते कुछ ॾींहं अॻु में जेको आहे सो मला बिरादरी जे घरनि खे बाहि लॻी हुई ऐं उते जेको आहे सो काफ़ी नुक़सानु थियो हुयो ऐं उते जो जेको ॻोठाणो हुयो उन घरनि जो मालिक हुयो दिलि बर्दाश्त न थियण करे फौत थी वियो हुयो। ऐं उते जेको आहे सो अॼु मुख़्तलिफ़ दोस्त जंहिंमें सचल मला ऐं ज़वार मला जी अॻुवाणी में जेको आहे सो उते जेको राशन खणी उते पहुता आहिनि ऐं उते मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। महिरबानियूं थियूं मीडिया वारनि जूं जो कोई सामान खणी असां ते माना थोरो करे पहुची विया आहिनि ऐं सचल मला ऐं ज़वार मला ऐं इन्हनि जूं बि महिरबानियूं जो हीउ सामान असांखे खणी रसायो अथनि। वालिद साहब मोरियो मला जेको दिलि बर्दाश्त न करे सघियो ऐं ॾुख में अटक थी वियो। सचे ॾिनू मला ऐं ज़वार मला जेके उन्हनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जेके हीअ असांखे राशन पाणी ऐं कुझु जेको सामान खणी पहुची रहिया आहिनि। असांखे ख़बर पइजी असां उनजे हिसाब सां कुझु वर्कशॉप जा दोस्त हुया, कुझु पंहिंजी मला बिरादरी जा दोस्त हुया। जिते पहुची असां उन माण्हुनि सभिनी खे चयो त पोइ असां हिन ग़रीबनि सां तावन कयो। पोइ कुझु उन्हनि बि तावन कयो, कुझु आउं हितां हैदराबाद वियुसि, हैदराबाद जा कुझु अहिड़ा दोस्त हुया जिन उन्हनि बि असां तावन कयो ऐं इनशाला असां पाण जो बि जेको हाल हुयो असां कयो। कंहिं कोन कई, असांखे केरु सहारो ई कोन थो लॻे। असीं सदाईं वीचारा ग़रीब कांधे खां वेठा आहियूं, का शइ कोन्हे पर घरड़ो सड़ियो, पीउ वीचारो वॾा टक्स थी वियुसि सॼो। हाणे केरु असांखे ॾिए करे छा बाते सचे ने ग़रीब जो अलो तलो सड़ी वियो, हलियो वीचारे घरनि खे बाहि लॻी सड़ी वियो। पीउ पोड़ो वीचारे जो मड़ो हार्ट अटैक थी वियो बाहि ॾिसी। असांजी कंहिं कोन पाड़े ओड़े वारनि संभाल लधी, सचे ने मलाह लधी सारा संभाल जेको असां ते वाइनाइत कई अॻिते बि को कंदो त हुनजे एहसान सां ते। कुछ ॾींहं पहिरियां वर्कशॉप प्रेस क्लब जे थ्रू ही ख़बर हाईलाइट थी त कुछ मलाहनि जे घरनि खे बाहि लॻी हुई आहे, जंहिंजे करे हुनजो अलॻि तरह सड़ी रख थी वियो आहे। जंहिं मोटरसाइकिल हुई, सिलाई मशीन हुई, ॿियो जेको जार हुया 2.5 लख जा सीज़न में हुन वीचारनि वठी रखिया कर्ज़ खणी, उहे बि हुन ते सड़ी विया। ख़बर जी निशानदी थियण खां पोइ असांजी मला बिरादरी, ओड़े पाड़े जा दोस्त, वर्कशॉप जा दोस्त ऐं कुझु हैदराबाद जा दोस्त हुया जिन सपोर्ट कई ऐं प्रेस क्लब वर्कशॉप जे थोरनि सां असां हिते पहुता आहियूं। हीउ सामान जेको असां हुनखे ॾिनो आहे, जंहिंमें घर जो सामान आहे, राशन आहे, खटूं बिस्तरा वग़ैरह थां उते जेके आहिनि, असां पंहिंजे हाल सारो हिननि खे अची पहुचाया।